बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां आहियां सबा बलोच। अॼु जे हिकु नए टॉपिक सां गॾु अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे ग़ुलाम अहमद नज़ामी। इहो जेको हिकु सिंधी अदब में जेको आहे मशहूरु शाइरु आहे ऐं इन जा जेके सबक़ आहिनि ऐं ॿारनि जी किताब में बि इन जा नज़म ॾिनल आहिनि। उन में जेको ग़ुलाम अहमद नज़ामी जा तव्हांजे करे सुवाल अची सघनि था, छो त सेकेंड ईयर जी क्लास में बि आयल आहिनि ऐं 9th में बि आयल आहिनि इन जा नज़म। त हलूं था पंहिंजे पहिरियों MCQs जे तरफ़। अॼु जो असांजो पहिरियों MCQs आहे, मशहूरु शाइर ग़ुलाम अहमद नज़ामी किथां जो रहाकू हो? त इन जो जवाबु आहे मशहूरु शाइर ग़ुलाम अहमद नज़ामी लाड़काणो जो रहाकू हो। सवाल नंबर असांजो ॿियों आहे, ग़ुलाम अहमद नज़ामी कॾहिं पैदा थियो? त 15 जून 1895 ईस्वी में। असांजो टियों सवाल आहे, ग़ुलाम अहमद नज़ामीअ जे वालिद जो नालो छा हो? त इन जो जवाबु आहे हाजी मोहम्मद सदीक़ मेमण। सवाल नंबर चौथों आहे असांजो, ग़ुलाम अहमद नज़ामी शाइरीअ में नज़ामी खां अलावा ॿ कहिड़ा तख़ल्लुस इस्तेमालु कया आहिनि? त उन जेके ॿ तख़ल्लुस इस्तेमालु कया आहिनि उहे असगर ऐं ख़ुब्ती। तख़ल्लुस उनखे चइबो आहे जेको शाइरी में शाइराणो नालो उन में शाइर में ॾिनो वञे, उनखे तख़ल्लुस चइबो आहे। ग़ुलाम अहमद नज़ामी 1926 ईस्वी में कहिड़े उर्दू शाइर जे हथ ते बैत करे उन जी निस्बत सां नज़ामी तख़ल्लुस अख़्तियार कयो? तो ख्वाजा हसन नज़ामी जे हथ ते उन बैत कई हुई, तंहिं करे जेको आहे नज़ामी तख़ल्लुस इस्तेमालु कयो हुयसि। हाणे इन में असां जेके 5 सवाल पढ़ियासीं, इन में असांजा केतिरा MCQs अची सघनि था। हाणे मशहूरु शाइर ग़ुलाम अहमद नज़ामी जेको आहे इहो किथां जो रहाकू हुयो, इन जे वालिद जो नालो छा हुयो, या इन जी मतिलबु ज़ात कहिड़ी हुई त इहा मेमण आहिनि, छो त असांखे कीअं ख़बर पई, छो त इन जे वालिद जो नालो पढ़ियोसीं। उन खां पोइ जेके ॿ तख़ल्लुस नज़ामी खे अलावा इस्तेमालु कंदो आहे उन जी असांखे ख़बर पइजी वई, ऐं जेको नज़ामी तख़ल्लुस इस्तेमालु कंदो आहे उहो जेको आहे छो कयो हुयसि, असांखे इहा ख़बर पइजी वई। त इहा 5 MCQs असांजा जेके आहिनि इन में थी विया। हलूं था असां जेके 6 सवाल जी तरफ़। सवाल नंबर असांजो 6 आहे, ग़ुलाम अहमद नज़ामीअ जे शाइरीअ में कहिड़ा ॿ उस्ताद हुआ? हाणे ओॾे पहिरीं असां जेको हुन तरफ़ असां पाल पढ़ियोसीं त उन में 2 कहिड़ा तख़ल्लुस इस्तेमालु कया अथसि, इन में असां 2 उस्ताद पढ़ूं था। त जेके 2 उस्ताद हुयसि शाइरी में, उहे हिकिड़ो हुयसि हाजी महमूद ख़ादिम ऐं ॿियो हुयसि मोहम्मद हाशिम मुख़लिस। सवाल नंबर असांजो सवाल नंबर 7 आहे असांजो, ग़ुलाम अहमद नज़ामी 1929 ईस्वी में कहिड़े नाले सां माहवार रिसालो जारी कयो? त जेको आहे दर हैदरी जेको आहे उन रिसालो जारी कयो 1929 ईस्वी में। उन खां पोइ असांजो सवाल नंबर 8 आहे, ग़ुलाम अहमद नज़ामी अदीब सिंधीअ में देश तौरु कुझु वक़्तु कमु कयो। त उन जेको हुयो अदीब सिंध में जेको हुयो एडिटर तौरु कमु कयो हुयसि। उन खां पोइ असांजो सवाल नंबर लास्ट आहे, त ग़ुलाम अहमद नज़ामी कॾहिं वफ़ात कई? त हुन जेको आहे 23 फरवरी 1951 ईस्वी में वफ़ात कई। त हाणे इन में असांजा जेके उन शाइरी में तख़ल्लुस इस्तेमालु कया आहिनि, शाइरी में उनजा कहिड़ा 2 उस्ताद हुया, उन खां अलावा जेको आहे उन माहवार रिसालो कहिड़ो जारी कयो हुयो, ऐं उनखे अदीब सिंध में छा घणो वक़्तु कुझु वक़्त लाइ जेको कमु कयो हुयुसि उहो कहिड़े उहिदे ते कयो हुयुसि, त एडिटर तौरु कयो हुयुसि, ऐं उनजी वफ़ात कॾहिं थी, इहे असांजा जेके आहिनि MCQs अची सघनि था, ऐं इहे असांजा अॼु कवर थी विया। हाणे उनखे ॾिसूं था, उनजे कुझु किताबुनि जो तफ़सील उन ते हलूं था। ग़ुलाम अहमद नज़ामी जे छपियल किताबनि जो कुझु तफ़सील आहे, उन्हनि खे ॾिसूं था। गुलज़ार इश्क़ जेको इहो काफ़ियुनि जे किताब अथसि, हिन में काफ़ियूं आहिनि, ऐं मुसद्दिस हाली जे उन मां उनखे तर्जुमो थियल अथसि। ऐं बयाज़ नज़ामी इहा बि शाइरी आहे। रियाज़ निज़ामी शाइरी जो अथसि किताब। गुलज़ार पंजतन इहो नसर आहे। उन खां पोइ हूर दमशक इहो नाविल आहे। खुदाई इंतकाम इहो बि नाविल आहे। ऐं शरीफ़ मास्तरियाणी इहे कहाणियूं आहिनि। ऐं गुलशन सिंध इहो नसर आहे।
हाणे इन में असां ॾिसूं था त उन जो कुझु किताबुनि जो असां तफ़सील बि पढ़ियोसीं, उन जो तारुफ़ बि पढ़ियोसीं, उन जी शाइरी बि पढ़ीसीं। उन खां अलावा जेको आहे उनजी पैदाइश वफ़ात इहो सॼो कुझु अची वियो। जेकॾहिं इन मां हाणे को बि सुवालु अचे थो असांजे लेक्चरार जी टेस्ट में त असां जेको आहे उहो कढी था वञूं, छो त जेकॾहिं ॾियनि था इन मां को बि किताब खणी ॾियनि था त गुलज़ार पंतन जेको आहे इहो किताबु कंहिंजो आहे त असांखे ख़बर हूंदी ग़ुलाम अहमद नज़ामी जो आहे। जेकॾहिं पुछनि था गुलज़ार पंतन कहिड़े मौज़ू ते लिखियलु आहे या कहिड़ी सिंफ़ जो किताबु आहे त पोइ उहा बि असांखे ख़बर लॻी वेंदी त नसर में आहे या नज़म में आहे या शाइरी में आहे या नॉवल आहे, छो त असां हिन में पढ़ंदासीं त उहो असांजो क्लियर थी वेंदो। उमेदु आहे त तव्हांखे इहा वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त इनखे जेको आहे लाइक कमेंट लाज़मी कजो ऐं जेकॾहिं मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त इनखे सब्सक्राइब लाज़मी कजो। मिलूं था ॿिए टॉपिक में तमामु जल्द, तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।